ओम शांति। ये वाली तारीख है 14/10/2024। सच मीठा मीठा बाप दर चवंदा मीठी मीठी बार। हियर नो इविल, सी नो इविल, टॉक नो इविल, डू नो इविल, थिंक नो इविल। हिते तव्हां सत्संग में वेठा आहियो, तव्हांखे मायावी कुसंग में न वञिणो आहे। कुसंग लॻण सां ई संशय जे रूप में खुटका ईंदा आहिनि। कुसंग लॻण सां ई संशय जे रूप में खुटका ईंदा आहिनि। प्रश्न आहे, हिन समय कहिड़े बि मनुष्य खे स्पिरिचुअल न चई सघंदा आहियूं, छो? उत्तर आहे, श्री सभी देह अभिमान में आहिनि। देह अभिमान वारा स्पिरिचुअल कीअं कहलाए सघंदा? स्पिरिचुअल फादर त हिकु निराकार बाप आहे जो तव्हांखे बि देही अभिमानी ठहिण जी शिक्षा ॾींदा आहिनि। सुप्रीम जो टाइटल भी हिकु बाप खे ई ॾिबो आहे। बाप जे सिवाय सुप्रीम कोई बि कहलाए न सघे। ओम शांति। ॿार जॾहिं हिते वेहींदा आहिनि त ॼाणंदा आहिनि बाबा संजो बाबा बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। ट्रेन जी दरकार रहंदी आहे, पहिरियों बाप, पोइ पढ़ाइण वारो टीचर, पोइ पिछाड़ी में गुरु। हिते यादि बि ईअं करिणो आहे, छो जी नई ॻाल्हि आहे न। बेहद जो बाप बि आहे, बेहद जो माना सभिनि जो बाप बि आहे। हिते यादि बि ईअं करिणो आहे, छो जी इहा नई ॻाल्हि आहे, छो जी बेहद जो बाप बि आहे, बेहद जो माना सभिनि जो। हिते जो बि ईंदा चईंदा इहे स्मृति में लायो। हिन में कंहिंखे संशय हुजे त हथु उठायो। इहा वंडरफुल ॻाल्हि आहे। जन्म जन्मांतर कॾहिं अहिड़ो कोई मिलियो हूंदो जंहिंखे बाप, टीचर, सतगुरु सम्झो, जो बि सो बि सुप्रीम। बेहद जो बाप, बेहद जो टीचर, बेहद जो सतगुरु आहे असांजो। अहिड़ो कॾहिं कोई मिलियो जो बाप बि हुजे, टीचर बि हुजे, सतगुरु बि हुजे, सिवाय हिकु पुरुषोत्तम संगम युग जी कॾहिं बि न मिलियो हूंदो। हिन में कोई संशय न उठाए सघंदो आहे। हिते सभु निश्चय बुद्धि थी करे वेठा आहिनि। मुख्य आहे ई टे ॻाल्हि। बेहद जो बाप नॉलेज बि ॾींदा आहिनि। बेहद जी बाप जी नॉलेज त इहे हिकु ई आहे। हद जी नॉलेज में अनेक पर्दा आहिनि। कोई वकील ठहींदो आहे, कोई सर्जन, कोई, छो जी हिते त डॉक्टर, जज, वकील आदि सभु खपे। हुते त दरकार ई न हूंदी आहे। हुते त दुख जी ॻाल्हि ई न आहे। त हिते बाप वेही बेहद जी शिक्षा ॿारनि खे ॾींदा आहिनि। बेहद जो बाप बेहद जी शिक्षा ॾींदा आहिनि। पोइ अधु कलाक कोई शिक्षा तव्हांखे पढ़ण जी न आहे। हिकु ई बार शिक्षा मिलंदी आहे जो 21 जन्मनि जे लाइ फलीभूत थींदी आहे, अर्थात हुनजो फल मिली वेंदो आहे। हिते त डॉक्टर, बैरिस्टर, जज आदि हूंदा ई न आहिनि। इहे त निश्चय आहे न, बराबरि ईअं आहे न। हुते सतयुग में त हूंदो ई न, जज दरकार ई न आहे, त एॾी पढ़ाई बि न पढ़णी पवंदी। हुते दुख हूंदो न आहे, कर्म भोग हूंदो न आहे। बाप कर्मनि जी गति वेही सम्झाईंदा आहिनि। उहे गीता ॿुधाइण वारा छा ईअं ॿुधाईंदा? बाप चईंदा आहिनि, मां तव्हां ॿारनि खे राजयोग सेखारींदो आहियां। उन में त लिखी छॾियो आहे न, श्री कृष्ण भॻवान वाच्य। बाबा असांखे राजयोग सेखारींदा आहिनि न। राजयोग जहिड़ी पढ़ाई कोई बि पढ़ाए न सघे। ऐं कहिड़ा कोटनि में कोई में बि कोई इहा पढ़ाई एक्यूरेट पढ़ंदा आहिनि। हुन गीता में बि लिखियलु आहे, उन में त श्री कृष्ण भॻवान वाच्य लिखी छॾियो अथनि। परंतु उहो त दैवी गुण वारो मनुष्य आहे। शिव बाबा त कोई नाम धरंदा ई न आहिनि। मतिलबु देहिक रूप, देहिक नाम न हूंदो उन्हनि जो। उन्हनि खे ॿियो कोई नाम न आहे। बाप चईंदा आहिनि, मां इहे शरीर लोन वठंदो आहे। इहे शरीर रूपी मकान असांजो न आहे। इहे बि इन्हनि जो मकान आहे। खिड़कियूं आदि सभु इन्हनि जूं आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि, मां तव्हांजो बेहद जो बाप आहियां, अर्थात सभी आत्माउनि जो बाप आहियां। पढ़ायां बि थो आत्माउनि खे। इनखे चइबो आहे स्पिरिचुअल फादर, ऐं अर्थात रूहानी बाप। ॿियो कोई खे बि रूहानी बाप न चईंदसीं। हिते तव्हां ॿार ॼाणंदा, इहे बेहद जो बाप आहे।
हाणे स्पिरिचुअल कॉन्फ्रेंस थिए थी। वास्तव में स्पिरिचुअल कॉन्फ्रेंस त आहे न, उहो त सच्ची स्पिरिचुअल आहे न। वास्तव में स्पिरिचुअल कॉन्फ्रेंस आहे न, उहो त सच्चा स्पिरिचुअल आहिनि ई न, देह अभिमानी आहिनि। बाप चईंदा आहिनि ॿार देही अभिमानी ठहो, देह जो अभिमान छॾो। ईअं थोरी कंहिंखे चईंदासीं स्पिरिचुअल अक्षर न विझंदा। अॻियां सिर्फ़ु रिलीजियस कॉन्फ्रेंस चईंदा हुया, स्पिरिचुअल जो कोई अर्थ न सम्झंदा हुया। स्पिरिचुअल फादर अर्थात निराकार बाप त आत्मा ई हुयसि। स्पिरिचुअल ॿार, स्पिरिचुअल फादर अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। ये सम्झ ॿियो कोई ॾेई न सघे। बाप ख़ुदि वेही बतलाईंदा आहिनि कि मां केरु आहियां। गीता में ईअं न आहे, मां तव्हांखे बेहद जी शिक्षा ॾींदो आहियां। इन में वकील, जज, सर्जन आदि जी दरकार ई न आहे। श्री हुते त हिकदमि सुख ई सुख आहे। बाबा चईंदा आहिनि सतयुग में हुते त सुख ई सुख आहे। मां तव्हांखे बेहद जी शिक्षा ॾींदो आहियां। हिन में वकील, सर्जन आदि, जज आदि जी दरकार ई न आहे। श्री सतयुग में त सुख ई सुख आहे। दुख जो नाम निशान न हूंदो। हिते पोइ सुख जो नाम निशान न चइबो आहे, इनखे चइबो आहे प्रायलोप। सुख त कागुष्ट समान आहे, जरा सो बि सुख न आहे। त बेहद सुख जी नॉलेज बाबा ॾियनि था न। पहिरियों जॾहिं देवी देवताउनि जो राज्य हुयो त सत्यता 100% हुई। हाणे त कूड़ ई कूड़ आहे न दुनिया में। इहा बेहद जी नॉलेज आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहा मनुष्य सृष्टि रूपी झाड़ आहे, जंहिंजो बीज रूप हिकु शिव बाबा आहे। बाबा चईंदा आहिनि उन में झाड़ जी सॼी नॉलेज आहे। शिव बाबा में मनुष्य खे इहा नॉलेज न आहे। मां चैतन्य बीज रूप आहियां। मूंखे चईंदा आहिनि ज्ञान जो सागर। ज्ञान सां सेकेंड में गति सदगति थींदी आहे। मां आहियां सभिनि जो बाप। मूंखे पहचानण सां तव्हां ॿारनि खे वरसो मिली वेंदो आहे, परंतु राजधानी आहे न, स्वर्ग में बि मर्तबा त ॾाढा हूंदा आहिनि। बाप हिकु ई पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि, लेकिन पढ़ाई पढ़ी करे केॾा ॿार अलॻि अलॻि मर्तबो वठंदा आहिनि। पढ़ण वारा त नंबर ई हूंदा आहिनि न। हिन में बि ॿियो कोई पढ़ाई जी दरकार न आहे। हुते त कोई बीमारी आदि हूंदी न आहे। पाई पैसे जी कमाई जे लाइ पढ़ाई न पढ़ंदा आहिनि। तव्हां हितां खां बेहद जो वरसो वठी वेंदा आहियो। हुते इहो मालूम न पवंदो आहे कि इहा पद असांखे कोई दिलायो आहे। हुते असांखे मालूम न हूंदो आहे कि असां इहे महाराजा महारानी छो आहिनि, असां दास दासी छो आहियूं। हुते असांखे इहे पद कीअं मिलियो, इहे तव्हां हाणे सम्झंदा आहियो। हद जी नॉलेज त तव्हां पढ़ंदा आया आहियो। हाणे बेहद जी नॉलेज पढ़ाइण वारे खे ॾिसी वरितो, ॼाणे वरितो। ॼाणंदा आहियो न, बाप बि आहे, टीचर बि आहे, असांखे पढ़ाईंदा बि आहिनि। सुप्रीम टीचर असांखे राजयोग सिखलाईंदा आहिनि। सचो सतगुरु बि आहे। इहो बेहद जो राजयोग आहे न, उहो बैरिस्टर डॉक्टरी ई सिखलाईंदा। छो जो इहा दुनिया ई दुख जी आहे। उहा सभु हद जी पढ़ाई आहे, बेहद जी पढ़ाई। बाप तव्हांखे बेहद जी पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। इहे बाप, टीचर, सतगुरु कल्प कल्प ईंदा आहिनि। पोइ इहे ई पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि सत्य त्रेता जे लाइ। पोइ इहा पढ़ाई प्रायलोप थी वेंदी आहे। बाबा बि मथे हली वेंदा आहिनि। सुख जी प्रालब्ध पूरी थी ड्रामा अनुसार। इहे बेहद जो बाप वेही सम्झाईंदा आहिनि। उन्हनि खे पतित पावन चइबो आहे। श्री कृष्ण खे तत्व में मातिश्च पिता व पतित पावन चईंदासीं छा? इन्हनि जे मर्तबे ऐं उन्हनि जे मर्तबे में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। शिव बाबा जे मर्तबे बाबा चईंदा आहिनि कि श्री कृष्ण के तत्व में मातिश्च पिता व पतित पावन चईंदासीं छा? शिव बाबा जे मर्तबे, इन्हनि जे मर्तबे ऐं उन्हनि जे मर्तबे में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे पहचान सां त सेकेंड में जीवन मुक्ति पाईंदो।
हाणे श्री कृष्ण भगवान अगरि हूंदो त कोई बि झटि पहचाने वठे। श्री कृष्ण जो जन्म कोई दिव्य अलौकिक न ॻायल आहे, सिर्फ़ु पवित्रता सां उन जो जन्म थींदो आहे न। शिव बाबा काथे शिव बाबा जो जन्म अवतरण दिव्य अलौकिक काथे श्री कृष्ण जो। बाप त कोई गर्भ सां न निकिरंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि मीठी मीठी रुहानी ॿार, रूह ई पढ़ंदी आहे। हाणे संस्कार सुठा व बुरा रूह में रहंदा आहिनि। जीअं जीअं कर्म कंदा आहियो उन अनुसार उन्हनि खे शरीर मिलंदो आहे। कोई ॾाढो दुख भोगंदा आहिनि, कोई काणा, कोई बहिरा हूंदा आहिनि। चईंदा पास्ट में हीअं कर्म कया जंहिंजो इहो फल मिलियो। उन्हनि खे चईंदा कि हिननि पास्ट में हीअ कर्म कयो आहे, हिन कारण हिननि खे हीअ फल मिलियो आहे। जंहिंजो बि शरीर अहिड़ो हूंदो आहे, आत्मा जे कर्मनि अनुसार ई रोगी शरीर आदि मिलंदो आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, असांखे पढ़ाइण वारो गॉड फादर आहे। असांखे पढ़ाइण वारो गॉड फादर आहे, गॉड टीचर, गॉड प्रिसिप्टर, उनखे चईंदासीं गॉड परमात्मा। उन्हनि खे मिलाए करे परमात्मा चईंदा आहिनि। सुप्रीम सोल, ब्रह्मा खे त सुप्रीम न चईंदासीं न, सुप्रीम अर्थात ऊच ते ऊच, पवित्र ते पवित्र आत्मा शिव बाबा। मर्तबा त हर हिक जा अलॻि अलॻि आहिनि। श्री कृष्ण जो मर्तबो आहे उहो ॿिए खे मिली न सघे, है न। हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो। प्राइम मिनिस्टर जो मर्तबो ॿिए कंहिंखे थोरी ॾींदासीं। बाप जो बि मर्तबो अलॻि, ब्रह्मा विष्णु शंकर जो बि अलॻि। ब्रह्मा विष्णु शंकर देवता, शिव त परमात्मा आहे। ॿिन्हिनि खे मिलाए करे शिव शंकर चईंदासीं। ॿई अलॻि अलॻि आहिनि न सम्झण जे कारण शिव शंकर खे हिकु चई ॾिनो अथनि। नाम बि ईअं रखी ॾींदा आहिनि न। इहे सभु ॻाल्हियूं बाप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। हर हिकु मनुष्य खे बाप बि हूंदो आहे, टीचर बि हूंदो आहे, गुरु बि हूंदो आहे। जॾहिं ॿुढा थींदा आहिनि त गुरु कंदा आहिनि। अॼुकल्ह त नंढेपन में ई गुरु कराए ॾींदा आहिनि। सम्झंदा आहिनि अगरि गुरु न कयो त अवज्ञा थी वेंदी। सम्झंदा आहिनि अगरि गुरु न कयो त अवज्ञा थी वेंदी। अॻियां 60 वर्ष खां पोइ गुरु कंदा हुया। इहो थींदो आहे वानप्रस्थ, इहा थींदी आहे वानप्रस्थ अवस्था। निर्वाण अर्थात वाणी खां परे स्वीट साइलेंस होम, जंहिंमें वञण लाइ अधु कलाक तव्हां महिनत कई आहे, परंतु पतो ई न आहे त कोई वञी बि न सघंदो। कंहिंखे रास्तो ॿुधाए कीअं सघंदा न, जेसिताईं शिव बाबा न अचे। हिक जे सवाइ कोई रास्तो ॿुधाए न सघंदो आहे। सभिनि जी ॿुधी हिकु जहिड़ी न थींदी आहे। कोई त जीअं कथायूं ॿुधंदा आहिनि फ़ाइदो ई न आहे, उन्नति कुझु न थींदी आहे। तव्हां हाणे बगीचे जा फूल ठाहींदा आहियो, फूल सां कांटा बि ठहिया आहिनि, फूल खां कांटा ठहिया आहिनि। हाणे वरी कांटे खां फूल बाप अची करे ठाहींदा आहिनि। तव्हां ई पूज्य पुजारी बि ठहिया आहियो न। 84 जन्म वठंदे वठंदे सतो प्रधान खां तमो प्रधान पटत ठही विया आहियो। बाप सीधी सिधी सम्झाई आहे। हाणे पोइ पतत खां पावन कीअं ठहींदा आहियूं इहे कंहिंखे बि पतो न आहे। ॻाईंदा बि आहिनि न, हे पतत पावन अचो, अची करे असांखे पावन ठाहियो। पोइ पाणी जी नदियूं सागर आदि खे पतत पावन सम्झी छो वञी करे सनानु कंदा आहिनि न। सम्झंदा बि आहिनि, ॻाईंदा बि आहिनि कि अची करे असांखे पावन ठाहियो। गंगा खे पतत पावनी चई ॾींदा आहिनि, परंतु नदियूं बि किथां खां निकितियूं, सागर खां ई निकितियूं न। इहे सभई सागर जी संतान त हर हिकु ॻाल्हि सुठी रीति सम्झणी थी। उन ई सागर मां गंगा नदी बि निकिती, उहो पतत पावन थी वई। ऐं बाक़ी नदियूं सागर, ऐं पोइ सागर त अकेलो थोरी आहे, पूरो पाणी मिलायो त उहो बि वञी करे कंहिंसां मिलंदो।
त मतिलबु विदेश वारी में बि जो पाणी वहे थो उहो बि पावन ठाहिण वारी हुजनि न, छो जी जंहिं बि सागर मां निकिती हूंदी उहो सागर बि त ॿिए सागर सां किथे मिलंदो हूंदो न, ऐं उन सागर मां पोइ ॿिए देश में बि पाणी वेंदो हूंदो। केॾी गहरी ॻाल्हि आहे। अगरि कोई ज्ञान खे गहराई सां सम्झे त झटि इहा ॻाल्हि सम्झी वञे कि या त चए सभु पाणी पतित पावन ठाहिण वारो आहे, या त सम्झे कि भई पाणी थोरी पावन ठाहींदो। भई इहा ॻाल्हि त सम्झे न। पोइ वरी हुननि खे सम्झायो, अच्छा तव्हां चओ था पतित पावन अचु त मतिलबु पाणी पतित पावन आहे कि अञा ॿियो कोई पतित पावन आहे? त हिन सां इहे बि प्रूव करे सघंदा आहियूं। हिते त तव्हां ॿार सत्संग में वेठा आहियो, ॿाहिरि कुसंग में वेंदा आहियो त तव्हांखे ॾाढो उल्टी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, पोइ इहे एतिरी सभु ॻाल्हियूं भुलिजी वेंदा आहिनि। कुसंग में वञण सां गुटको खाइण लॻी वेंदा आहिनि, संशय जो तॾहिं मालूम पवंदो आहे, है न। ॿाहिरि वञण सां पतो पवंदो केतिरा पका आहिनि, परंतु इहे ॻाल्हियूं त भुलिजणियूं न खपनि न। बाबा संज ॿिए जो बाबा बि आहे, टीचर बि आहे, पार बि वठी वेंदा आहिनि। इहे निश्चय सां तव्हां आया आहियो। कुसंग में वञण सां गुटको लॻी वेंदो आहे, संशय जो तॾहिं मालूम पए, परंतु इहे ॻाल्हियूं भुलिजणियूं न खपनि। बाबा संज ॿिए जो बाप टीचर सतगुरु पार वठी वञण वारो आहे। इन निश्चय में तव्हां आया आहियो। हाणे सभी आहे जिस्मानी लौकिक पढ़ाई, लौकिक भाषायूं, इहा आहे अलौकिक। बाप चईंदा आहिनि मुंहिंजो जनम बि अलौकिक आहे, मां लोन वठंदो आहे, पुराणी जूती वठंदो आहे, सुबी पुराणे ते पुराणी, सभिनि खां पुराणी इहा जूती आहे ब्रह्मा बाबा जो शरीर। छो जी ब्रह्मावची आत्मा सतयुग में पहिरीं सेकेंड खां अची वई हुई। बाप जो वतो ताईं इनखे लॉन्ग बूट चइबो आहे। इहा केतिरी सहज ॻाल्हि आहे, इहा त कोई भुलिजण जी न आहे, परंतु माया एतिरी सहज ॻाल्हियुनि खे बि भुलाए ॾींदी आहे। बाप बापी आहे, बेहद जी शिक्षा ॾियण वारो बि आहे न, ॿियो कोई त इहे अहिड़ी शिक्षा ॾेई न सघे। बाबा चईंदा आहिनि भल वञी करे ॾिसो किथे मिलंदी आहे, सभु आहिनि मनुष्य, उहो त इहे नॉलेज ॾेई न सघनि। भॻवानु हिकु रथ वठंदा आहिनि जंहिंखे भाग्यशाली रथ चइबो आहे, जंहिंमें बाप जी प्रवेशता थींदी आहे पद्मा पदम भाग्यशाली ठाहिण लाइ। बिल्कुलु नज़दीक जो दाणो आहे ब्रह्मा सो विष्णु ठाहींदा आहिनि, शिव बाबा इन्हनि खे बि ठाहींदा आहिनि, तव्हांखे बि इन्हनि द्वारा विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। विष्णु जी पूरी स्थापना थींदी आहे, इनखे चइबो आहे राजयोग, राज जी स्थापना करण लाइ। हाणे हिते तव्हां ॿुधो था त सभु हिते ॿुधो त सभु था न, परंतु बाबा ॼाणंदा आहिनि ॾाढनि जे कननि सां बहिजी वेंदो आहे। कोई धारणा करे ऐं सुनाए सघंदो आहे, उन्हनि खे चइबो आहे महारथी, उन्हनि खे चइबो आहे महारथी, जो धारण करे ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि, ॿुधी करे पोइ धारण कंदा आहिनि, ॿियनि खे बि रुचि सां सम्झाईंदा आहिनि। महारथी सम्झाइण वारो हूंदो त झटि सम्झंदा, घोड़े सवार सां कमु सम्झंदा, प्यादे सां ॿियो कमु सम्झंदा। इहे त बाप ॼाणंदा आहिनि केरु महारथी आहे, केरु घोड़े सवार आहे। हाणे हिन में मूंझण जी त ॻाल्हि न आहे, परंतु बाबा ॾिसंदा रहंदा आहिनि, ॿार मूंझंदा आहिनि, पोइ गुटका खाईंदा रहंदा आहिनि, अख बंदि करे वेहींदा आहिनि। कमाई में कॾहिं गुटको ईंदो आहे छा? गुटको खाईंदा रहंदा आहिनि, पोइ धारणा कीअं थिए? उबासी सां बाबा सम्झी वेंदा आहिनि कि इहा थकल आहे, है न। उबासी सां बाबा सम्झी वेंदा कि थकल आहे। कमाई सां कॾहिं थकावट न थींदी आहे। उबासी आहे उदासी जी निशानी, उबासी आहे उदासी जी निशानी। कोई न कोई ॻाल्हि में गुटको अंदरि खाईंदा रहण वारनि खे उबासी ॾाढी ईंदी आहे न। कोई न कोई ॻाल्हि में गुटको अंदरि खाइण सां उबासी ॾाढी ईंदी आहे। कई बार अॼुकल्ह शरीर जी बि
कई बीमारियुनि जे कारण उबासी ईंदी आहे, ऑक्सीजन घटि हूंदी आहे, माण्हू अंदरि ई अंदरि वेठा हूंदा आहिनि। इन कारण बि ईंदी आहे। त अगरि तव्हांखे अंदरि कोई संशय गुटको न आहे, कोई प्रॉब्लम न आहे, थकावट न आहे, पोइ बि अचे थी त मतिलबु ॿियो कारण आहे। हाणे तव्हां बाप्स जे घर में वेठा आहियो त परिवार बि आहे, टीचर बि ठहींदा आहिनि, गुरू बि ठहींदा आहिनि रास्तो ॿुधाइण लाइ। त हीअ असांजी फैमिली बि थी वई, असांजो स्कूल बि थी वियो, त असांजो सत्संग बि थी वियो। सतगुरू असांखे राह ॾेखारे थो। मास्टर गुरू चइबो आहे न त हाणे बाप जो राइट हैंड ठाहिणु चाहींदा आहिनि। हाणे बाप जो राइट हैंड ठाहिणु चाहींदा आहियो न, जो ॾाढनि जो कल्याण करे सघे। बाबा जो राइट हैंड केरु हूंदो आहे? जो ॾाढनि जो कल्याण करे सघे। धंधे सभिनि में आहे नुक़सान, बिगर धंधे नरसा नारायण ठहिण जे। बाक़ी सभु धंधा नुक़सान करण वारा आहिनि। इहो धंधो असांजो फ़ाइदो कराइण वारो आहे। सभिनि जी कमाई ख़तमु थी वेंदी। नरसा नारायण ठहिण जो धंधो बाप ई सिखलाईंदा आहिनि। त पोइ कहिड़ी पढ़ाई पढ़णी खपे? जंहिं वटि धन ॾाढो हूंदो आहे उहे सम्झंदा आहिनि स्वर्ग त हिते ई आहे। बापू गांधी रामराज जी स्थापना कई। हाणे दुनिया त इहे पुराणी तमो प्रधान आहे न, ऐं हीउ दुख वधंदो रहंदो आहे। इनखे रामराज जी कीअं चईंदासीं? दुनिया पर मनुष्य केतिरा बेसम्झ थी विया आहिनि। हुन ॾींहुं बाबा चई न, पुराणी दुनिया में नई दिल्ली ठाहींदा आहिनि, चईंदा आहिनि नई दिल्ली अची। अरे थोरो सो दिल्ली खे ईअं कयो, नई अची वई छा? स्थूल कचिरो त आहे, आत्माउनि में कचिरो त आहे। त बाबा चवनि था कि बापू जी रामराज जी स्थापना कई। अरे दुनिया त उहा ई पुराणी तमो प्रधान थी वई, ॿियो ई दुख वधंदो वियो आहे। इनखे रामराज जी कीअं चईंदासीं? मनुष्य केतिरा बेसम्झ थी विया आहिनि। बेसम्झ खे तमो प्रधान चइबो आहे, समझदार हूंदा आहिनि सतो प्रधान। ये चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। इन में कुझु बि बाप सां पुछण जी दरकार ई न रहंदी आहे। जो सीन जॾहिं जी आहे उहा अची वेंदी, जो पॉइंट जॾहिं जो आहे उहो अची वेंदो। बाप जो फर्ज़ु आहे रचना ऐं रचना जी नॉलेज ॾियणु, उहो त ॾींदा रहंदा आहिनि। मुरली में सभु सम्झाईंदा रहंदा आहिनि, सभी ॻाल्हियुनि जो रिस्पॉन्ड मिली वेंदो आहे। बाक़ी पुछंदा छा? बाप जे सवाइ कोई सम्झाए ई न सघंदो, त पुछी बि कीअं सघंदा आहिनि, है न? बाक़ी ॿिए कंहिंसां ॿिया कंहिंसां बि छा पुछूं? बाप जे सवाइ कोई सम्झाए न सघंदो। बाबा त सभु पॉइंट मुरली में ॿुधाए छॾंदा आहिनि, त पुछण जी बि दरकार न रहंदी आहे। हाणे इहे बि तव्हां बोर्ड ते लिखी सघंदा आहियो, एवर हेल्दी वेल्दी 21 जन्मनि जे लाइ ठहिणो आहे, त अची करे सम्झो। एवर हेल्दी वेल्दी 21 जन्मनि जे लाइ ठाहिणो आहे, त छा करिणो पवंदो? बसि ख़ुदि खे आत्मा सम्झो, बाबा खे निराकार रूप में यादि करो, त आत्मा शक्तिशाली थी वेंदी, त शरीर बि निरोगी मिलंदो 21 जन्मनि जे लाइ। ऐं आत्मा में अगरि गुण शक्ति या ज्ञान आहे त स्थूल धन बि मिलंदो असांखे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आहे, बाप जो ॿुधाईंदा आहिनि, न की ॿुधी करे सुठी रीति धारण करिणो आहे, ॿियनि खे रुचि सां ॿुधाइणो आहे। हिकु कन सां ॿुधी ॿिए सां कढणो न आहे। कमाई जे समय कॾहिं उबासी न वठणी आहे। ॿियो आहे बाबा जो राइट हैंड ठही ॾाढनि जो कल्याण करिणो आहे असांखे। नरसा नारायण ठहिण ऐं ठाहिण जो धंधो करिणो आहे। नरसा नारायण ठहिण ऐं ठाहिण जो धंधो करिणो आहे। वरदाना कंहिंजी बि व्यर्थ समाचार खे ॿुधी इंट्रस्ट वधाइण जे बजाए फुल स्टॉप लॻाइण वारा परमत सां मुक्त ठहो।
कई बार हलंदे हलंदे न श्रीमत सां गॾु आत्माउनि जी परमत मिक्स करे ॾींदा आहिनि। बाबा जी श्रीमत सां गॾु गॾु आत्माउनि जी परमत मिक्स करे ॾींदा आहिनि। जॾहिं कोई ब्रह्मण संसार जो समाचार ॿुधाईंदा आहिनि त उन्हनि खे ॾाढो इंट्रस्ट सां ॿुधंदा आहिनि, करे कुझु बि न सघंदा आहिनि ऐं ॿुधी वठंदा आहिनि। त उहो समाचार ॿुधी में हली वेंदो आहे, पोइ टाइम वेस्ट थींदो आहे। इन जे लाइ बाप जी आज्ञा आहे, ॿुधंदे हुए न ॿुधो, ॾिसंदे हुए न ॾिसो। अगरि कोई ॿुधाए बि त तव्हां फुल स्टॉप लॻाए छॾियो। जे व्यक्ति जो कन ॿुधियो हुन जे प्रति दृष्टि व संकल्प में बि घृणा भाव न हुजे, तॾहिं चईंदासीं परमत सां मुक्त। कोई चए इहो फलानो अहिड़ो आहे, असांखे हुन जे प्रति ॿियो ई रहम क्षमा दया अचे, शुभ भावना हुजे, कीअं बि ठीकु थी वञे, है न। अगरि असां हुन जे लाइ शुभ सोचे सघंदा आहियूं त भले बाबा चईंदा आहिनि छुटी आहे, लेकिन अगरि असां उन्हनि जी व्यर्थ ॻाल्हियुनि खे बुद्धि में रखी उन जे प्रति घृणा भाव रखनि थींदी आहे त बाबा ॿुधण जे लाइ दरकार न ॾींदा आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि कि जंहिं व्यक्ति जो ॿुधो उन जे प्रति दृष्टि व संकल्प में बि घृणा भाव न हुजे, तॾहिं चईंदासीं परमत खां मुक्त, है न। कोई चए फलानी अहिड़ी आहे त तव्हां बि ॿ टे न ॿुधाए छॾियो, सभु ठीकु थी वेंदो, सभु सुठा आहिनि, सभु सुठा आहिनि। स्लोगन आहिनि, जंहिंजी दिलि विशाल आहे उन जे स्वप्न में बि हद जी संस्कार इमर्ज न थींदा आहिनि। जंहिंजी दिलि विशाल आहे उन जे स्वप्न में बि हद जा संस्कार इमर्ज न थींदा आहिनि। अच्छा, ओम शांति। हद जा संस्कार ये तेरी मेरी न हुआ, मतिलबु सपने में बि उहा कलयुगी विकारी दुनिया वारा संस्कार जेका हूंदा आहिनि न, उहो हुन जा इमर्ज न थींदा। सुभाउ संस्कार हद जी ॻाल्हियूं इमर्ज न थींदियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।